जोही माही ताज़ा तरीन अपडेट आहिनि। अमां सां शेयर कयूं पिया ज़मीर अली लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ त जोही काछे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मलेरिया ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु ॿारड़ो हयाती विञाए वेठो। जोही काछे जो ॻोठ राजू कुंडो में 3 वरियनि जो नीगर मोहम्मद बचल पुट रुबदार बिरामाणी मलेरिया विॻे फ़ौत। जोही काछे अंदरि मौजूदु समूरा BHU सेंटरनि खे ताला लॻल सिहत खाते दादू जी लापरवाही सबबि काछे अंदरि मौत जा लामारा केतिरी मासूम ज़िंदगियूं दाह ते लॻल। ही ताज़ा तरीन अपडेट आहिनि। अमां सां शेयर कयूं पिया जोही काछे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मलेरिया ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु ॿारड़ो हयाती विञाए वेठो। जोही काछे जो ॻोठ राजू कुंडो में 3 वरियनि जो मासूम नीगर मोहम्मद बचल पुट रुबदार बिरामाणी मलेरिया विॻे फ़ौत। जोही काछे अंदरि मौजूदु समूरा BHU सेंटरनि खे ताला लॻल सिहत खाते दादू जी लापरवाही सबबि काछे अंदरि मौत जा लामारा केतिरी मासूम ज़िंदगियूं दाह ते लॻल।